नाज़रीन, उस्मान शाहुड़ीअ में गंदे पाणी जे निकाल वारो नालो नाकारा बणियल आहे, जंहिं सबब शहरी सख्त परेशान आहिनि। तफ़सील ॾिसूं था सनाउल्लाह थेबो जी हिन रिपोर्ट में। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं उस्मान शाहुड़ी में। पब्लिक हेल्थ नाले सबब गटर नालो जेको आहे गुज़िरियल केतिरनि सालनि खां नाकारा बणियल आहे। उन हवाले सां हिते असां उस्मान शाहुड़ी आवाम सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। जॾहिं रोड ठहियो, कारपेट थियो, उन जे दौरान ई नालो ठहियो ऐं उहो नालो थोरे ई अरसे में भरिजी चुको आहे ऐं बिल्कुलु बि माना कमु कोन पियो करे। ऐं किचिरो वग़ैरह कुझु दुकानदारनि जो बि ॾोह आहे जो हिन में किचिरो उछलींदा। असीं उन्हनि खे बि था करियूं त हिनखे न कनि ऐं गवर्नमेंट आला इख़्तियारनि खे अपील था कयूं त असांखे नाले जी सफ़ाई कराए बिल्कुलु क्लियर कराए ॾिनो वञे। गुज़िरियल साल बरसाति उहो ई पाणी हिन नाले में बीठो आहे ऐं को बि निकाली जो सिस्टम अॻियां कोन्हे। ऐं ॿ टे जॻह ते नालो टुटी पियो, जीअं असां पंहिंजी जॻह में पाण रिपेयरिंग करायो, टुटी वियो पाण। असांखे ख़बर पाणी जो बदबू घटि अचे पियो, असां पाण रिपेयरिंग कराई, तव्हांजे अॻियां साम्हूं ई ठाहियो असां। लॻे पियो हिन जा पैसा हड़प कया पिया आहिनि, हिननि मां शहरियुनि खे को बि फ़ाइदो कोन्हे। या त अहिड़ियूं को माना तूफ़ान या बरसाति वग़ैरह त कोन आई आहे, पर हुनजे बावजूदि बि थोरो थोरो इहो पाणी होटलुनि जो वग़ैरह शहरी हिन में वञे थो। उन में बि जेको आहे हीउ तक़रीबन हिन जो पाणी निकिरे थो ॿाहिरि। पाणी जो निकासी जो को बि घस कोन्हे, किथां पाणी कढी बि कोन था सघनि। उनखां अलावा जेको आहे हीउ जेको आहे माना पंहिंजो गाॾियूं किरनि पियूं, उन में ट्रकूं काफ़ी नुक़सान थिया आहिनि हिते।